ही महीनो महबूब करीम शफ़ी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत महीनो आहे। उन महीने खे असां ईद जो महीनो करे मल्हाईंदा आहियूं। जीअं त सुभाणे ॾींहं जो असां आशिक़ाने रसूलनि जे ईद जो ॾींहुं आहे। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो ॾींहुं आहे। उन जी ख़ुशीअ में 11 तारीख़ ते बि महबूब शान में जशन ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली निकिरी रही आहे। ऐं सुभाणे इंशा अल्लाह ताला हज़ारनि जी तइदाद में महबूब जा आशिक़ गॾु थींदा। अॼु असां 11 रबीउल अव्वल जे ॾींहुं लालू शहर में हुज़ूर जी पाक विलादत बासआदत जे मौक़े जी रैलीअ मुताबिक़ निकिता आहियूं। इंशा अल्लाह सुभाणे 12 रबीउल अव्वल ते हज़ार लखनि जी तादाद में आशिक़ रसूल गॾु थी करे मुस्लमान आशिक़ रसूल हुजण जो सबूत ॾींदासीं। अल्लाह जे महबूब जी विलादत आहे, मिलाद आहे, मुस्तफ़ा करीम मिलाद उहो आहे जेको रब्बुल आलमीन ख़ुदि मल्हायो आहे। सहाबा अहल बैतन मल्हायो आहे। जो सहाबी चवंदा मन्ना अलैना रब्बुना इज़ बास फीना मुहम्मदा। अल्लाह असां ते एहसान फरमायो जॾहिं मुस्तफ़ा करीम असांजे रब्बुल आलमीन मोकिलियो। असां सुन्नी अहल सुन्नत वल जमात हुज़ूर जा आशिक़ मुस्तफ़ा जो मिलाद धूम धाम सां मल्हाईंदासीं। असां मुस्तफ़ा जी विलादत ते ख़ुशि थींदा आहियूं। रोअण कमु इब्लीस जो आहे, ग़मगीन थियणु कमु इब्लीस जो आहे। असां सहाबा जो ऐं अहल बैत जा ग़ुलाम आहियूं। उन्हनि जे नक्शे क़दम ते असां हलंदासीं।